जय झूलेलाल। देश में अॼुकल्ह चुनावी माहौल आहे। हिकिड़ो सिंधी समाज जो नेता असांजे घर आयो, चवण लॻो भाऊ ॿुधायो समस्याऊं ॿुधायो। मां चयोमांसि ॿुधो, हिन वक़्तु सॼे सिंधी समाज जी हिकिड़ी समस्या आहे। ग़रीब हुजे, मध्यम हुजे, अमीर हुजे, छोकिरनि जूं माइटियूं नथियूं थियनि भाऊ, छोकिरनि जूं माइटियूं नथियूं थियनि। हीअं खुजली करण लॻो। चई भाऊ ॿियो कुझु ॿुधायो, देश जी ॻाल्हि ॿुधायो, शहर जी ॿुधायो। मां चयोमांसि ॿुधो, सही ॻाल्हि आहे, ज़रूरी आहे, वोट ॾियण बि ज़रूरी आहे, मगर हीअ एॾी वॾी समस्या आहे। अगरि कंहिंजो घर नथो ठहे, घर ई नथो ठहे, वंश नथो हले, 30 35 साल जा छोकिरा थी विया न, वंश नथो ठहे पियो, अगरि कुंवार नथी अचे, उन्हनि जी तव्हां फीलिंग सम्झो था। चुप थी वियो। मां तव्हां खां थो पुछणु चाहियां, इहा समस्या भाऊ छो थी आहे? तव्हांखे ख़बर आहे? अॼु न, इन समस्या जो ॿिज ॾाढो पुराणो अथव। 15 साल 20 साल पहिरियों सभिनी खे बसि इहा ई ॻाल्हि हूंदी हुई, छोकिरो खपे, छोकिरो खपे। छोकिरनि खे तव्हां नज़र अंदाज कयो। घर में ॾाॾी हुजे, वॾी हुजे, नंढी हुजे, पीउ हुजे, सभु चवनि असांखे लाल खपे। लाल पंहिंजो हिंदोरनि में मां झुलाया। हाणे तव्हांजो लाल पीलो थी वियो अथव, लालणीअ जे इंतजार में झुलाईंदा वतोसि। हिकिड़ी फिल्म ॾिसी आयासीं हाणे, उन्हीअ में बि इहा ई ॻाल्हि ॾेखारियूं। भई असांजी ॾाॾी जेका हुई, उहा नुंहुं खे चए थी छोकिरो खपे। चई अमां पहिरियों ई 2 छोकिरा आहिनि न, मूंखे हाणे धीउ खपे। जोड़ो आहे न? चई न, जोड़ो न खपे, ट्रिपड़ खपे, ब्रह्मा विष्णु महेश। कमाल। इहा ॾाढी गंभीर समस्या आहे, न मज़ाक जी ॻाल्हि न आहे। असांखे हिन जो सॉल्यूशन कढणो पवंदो। अॼु हर हिकु कुंवारे छोकिरे जे मन में हिकिड़ो ई गानो थो वॼामे। कहिड़ो गानो? मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया। मां पंहिंजे गुरुजन खां बि मां पुछो, मां चयो गुरुजी कुछ त रस्तो तव्हां त ॿुधायो सॉल्यूशन। चई दुनिया जी हर समस्या जो सॉल्यूशन आहे, तव्हां प्रार्थना कयो। मां तव्हांखे चवणु थो चाहियां, प्रार्थना कयो। सची प्रार्थना ज़रूरु क़बूल थींदी अथव। दिलि सां प्रार्थना कंदव तव्हां परमात्मा जे साम्हूं। कहिड़ी प्रार्थना? हे परमात्मा, असांखे तूं सभु कुझु ॾिनो, पर हाणे असां मुंझिया आहियूं, रस्तो ॾेखार। तव्हांजी प्रार्थना क़बूल थींदी। ऐं तव्हां हिकिड़ो गानो वरी जेकर ॻाईंदव, ज़रूरु ॻाईंदव, छल ॻाईंदव। कुंवारनि खे चवणु थो चाहियां मां, वो अचानक आ गई यूं नजर के सामने, जैसे निकल आया घटा पर चांद, चेहरे पे जुल्फें बिखरी हुई थी, दिन में रात हो गई, एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई। ज़रूरु थींदो। सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो, सिंधियत क़ाइमु रखिजो, प्रार्थना कंदा रहिजो। जय झूलेलाल।